अक्सर माण्हू पुलिस वारनि खां ख़ौफ़ खाईंदा आहिनि, ॼण त असीं इंसान ई न हुजूं। ऐं अलाए छो इहो विसारे वेहंदा आहिनि त असांजे सीने में बि दिलि आहे। जी बिल्कुल, इहा परसेप्शन पुलिस वारनि पंहिंजे रिवाजी किरदार जे करे जुड़ाई आहे। तंहिं करे ई त माण्हू पंहिंजे लाइ कंफर्ट घटि ऐं डिस्कम्फर्ट घणो सम्झंदा आहिनि। इहा परसेप्शन हिक लम्हे में कीअं चेंज करे सघिजे थी बिस्माहीन? मूंखां वधीक त साइकोलॉजी अव्हां पिया सम्झो। अव्हां एॾी वॾी पोजीशन ते आहियो, अव्हां बहितर सम्झी ऐं ॿुधाए सघो था जमाल साहब। असल में मूं वटि ॻाल्हाइण जे लाइ ॿियो को टॉपिक न हो, हिन करे बस मिड़ई हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं अची कढियूं। छा मां तव्हां खां पर्सनल सवाल करे सघां थो? पापा सां रिलेटेड या उन्हनि जे बिज़नेस जे हवाले सां? न न, मूं अव्हां बाबति सवाल करणु पियो। अव्हां फॉर्मल खां हटी करे बि ॻाल्हाए सघो था। अच्छा माहिन, तव्हां हिन वक़्त ताईं सिंगल आहियो? उहो त कंहिं इक़बाल लाइ इंटरव्यू थी सघे थो। जमाल साहब, जेको मां पुछणु घुरो था उहो तव्हां सिधो पुछी सघो था। केॾो न ॾुखियो हूंदो आहे छोकिरियुनि सां ॻाल्हाइण। मां त सदाईं ख़तरनाक ॾोहारियुनि सां ॻाल्हायो। हुते त हुननि जा पघर निकिरी वेंदा, पर हिते शायदि मुंहिंजा पघर निकिरी आया आहिनि। पर मां का ॾोहारी त न आहियां, पोइ ईअं छो? अव्हां ज़रूर का अहिड़ी मालूमात वठणु चाहियो था जेका अव्हां खे बि लॻे थो त मां ॾेई सघां थी। न न, ईअं बि कोन्हे। ख़ैर इन टॉपिक ते कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाइबो। न न, अव्हां हाणे बि पुछी सघो, मूंखे कोई इशू कोन्हे। ओके, कंहिं ॿिए दफ़े मां तव्हांखे कॉल कंदुसि ऐं कुझु सवालनि जा जवाब पुछंदुसि। छा मां तव्हांखे कॉल करे सघां थो? ओके, एज यू विश। थैंक यू। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।